आवाज़ ही न अच्छा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे नौजवाननि खे मुंहिंजे जेके ॾिसंदड़ भाइर आहिनि उन्हनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु जो जेको मां मैसेज पंहिंजे भाइरनि नौजवाननि भाइरनि भेनरुनि खे ॾियणु चाहियां थी त जेके IBA में असांजा उम्मीदवार भाइर टेस्ट ॾिनी उन्हनि जी जेका जिदोजहद हली रही आहे जंहिंजी क़यादत अदा अरबाब आरी जो करे पियो। अदा अरबाब आरी जो हिकु नंढी फैमिली सां ताल्लुक़ु रखे थो, पर उनजो जेको हिम्मत ऐं हौसलो आहे उहो मां सम्झां थी पहाड़नि खां बि वधीक बुलंद आहे। उनजी जिदोजहद जे करे ई जेके अॼु नौजवान हिते IBA जे गेट ते ॿाहिरि वेठा आहिनि इहा मां सम्झां थी अदा अरबाब आरी जो जी हिम्मत ई आहे। न त पहिरियां कोई बि नौजवान ॿाहिरि निकिरण लाइ तयारु न हुयो। जेके इन हज़ारनि जी तादाद में जेके IBA में उन्हनि खे टेस्ट में फेल कयो वियो आहे त सभु मुंहिंजा भाइर घरनि में वेही करे सिर्फ़ु फेसबुक ते ॻाल्हियूं कनि था त असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां गॾु आहियूं। प्रैक्टिकली जॾहिं असां ग्राउंड ते अचूं था तॾहिं असांखे कुझु नौजवान नज़र अचनि था, बाक़ी सभु ग़ाइबु आहिनि। ख़बर न आहे त उन्हनि में कंहिंजो ख़ौफ़ आहे, वॾेरनि जो ख़ौफ़ आहे, सियासतदाननि जो ख़ौफ़ आहे, या उन्हनि खे मौत जो ख़ौफ़ आहे, या उन्हनि खे पुलिस जो ख़ौफ़ आहे। ज़िंदगी चइनि ॾींहंनि जी आहे, तव्हां शींहं वांगुरु जियो, बुज़दिल थी करे न जियो। ही जीअं नौजवान ॿाहिरि निकिता आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारनि था, सिर्फ़ु पंहिंजे हक़नि जी जिदोजहद नथा कनि, इहे पूरे सिंध जे नौजवाननि जे हक़नि जे लाइ जिदोजहद कनि था। अदा अरबाब आरी जो हिन में पंहिंजो को मफ़ाद आहे, हा उनजो मफ़ाद आहे त सिंध जे नौजवाननि जो मफ़ाद आहे त सिंध जा नौजवाननि जे जेके हक़ खाधा था वञनि उहे उन्हनि खे हक़ ॾिना वञनि। ऐं जेको उन्हनि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि, जेके हिन वक़्तु असांजो नौजवान बेचैनीअ में ऐं परेशानी में मुफ़्तल आहे, त असांजी कोशिशि आहे त इन्हनि जी बेचैनी ख़तमु करायूं। ऐं जेके IBA वारनि असांजे नौजवाननि सां ज़्यादतियूं कयूं आहिनि, जेको उन्हनि खे जाहिल कहलाइण ते चवराइण ते माण्हुनि खे मजबूर कयो आहे, त उहा शयूं असां क्लियर करणु चाहियूं था त ॿुधायूं था त असांजा सिंध जा नौजवान जाहिल न आहिनि। असांजा सिंध जो नौजवान बाशहूर तालीमी याफ़्ता आहे ऐं असांजे सिंध जे नौजवाननि सां हिकु सियासत तहत हिकु प्लानिंग तहत उन्हनि सां धोखो कयो वञे थो, उन्हनि खे पोइ ते धकियो वञे थो। छो जो नौजवाननि खे अगरि हिननि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं त हिननि जो रोज़गार थींदो। छो जो हाणे बिलावल साहब निकितल आहे जेको आहे लाड़काणे में मुख़्तलिफ़ यूसनि में मुख़्तलिफ़ तालुक़नि में जेको आहे महांगाई जे ख़िलाफ़ु एहतजाज करे रहियो पियो। त बिलावल भुट्टो चेयरमैन साहब खे असां पुछणु चाहियूं था त जेके सिंध जा नौजवान रोडनि ते वेही करे एहतजाज कनि था, जेके तव्हां उन्हनि सां मज़ाक़ कयो, जेके उन्हनि खां तव्हां टेस्टियूं वरितियूं, त उन्हनि जो जवाबु केरु ॾींदो? उन्हनि नौजवाननि खे रोज़गार केरु ॾींदो? जंहिं टेस्टूं पास बि कयूं आहिनि त उन्हनि खे बि अञा ताईं ऑफर लेटर न ॾिना विया आहिनि, सिर्फ़ु आसरा ऐं कूड़ा दिलासा ॾिना था वञनि। छो जो पीपल्स पार्टी जो मंशूर आहे, हमेशह नारो इहो रहियो आहे त रोटी कपिड़ा और मकान। त मां सम्झां थी त तव्हां न रोटी ॾिनी आहे, न कपिड़ो ॾिनो आहे, न मकान। तव्हां जेको नौजवाननि पंहिंजी महिनत सां जेका टेस्ट ॾिनी आहे, तव्हां उन्हनि में बि उन्हनि खे ज़ोरीअ हिकु प्लानिंग तहत उन्हनि खे फेल करे तव्हां उन्हनि खे जाहिल ॾेखारियो आहे। त इहे पॉलिसियूं पंहिंजूं ख़तमु कयो। जेके IBA जूं ग़लतियूं आहिनि उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि जे जेके उहे ग़लतियूं पंहिंजूं तस्लीम कनि ऐं नौजवाननि खे ग्रेस मार्क्स ॾेई करे पास कयो वञे। छो जो असांजा नौजवान अॼु डिग्रियूं खणी करे रोडनि ते घुमंदा था वतनि। ईअं न थिए त इहे नौजवान असांजा ख़ुदकशियूं कनि ऐं इहे नौजवान पंहिंजूं डिग्रियूं साड़े छॾनि। छो जो हमेशह असांजे नौजवाननि सां ज़्यादतियूं थींदियूं आहिनि त नौजवान असांजा ख़ुदकशियुनि ते मजबूर थी वेंदा आहिनि, के पंहिंजूं डिग्रियूं साड़े छॾंदा आहिनि। तव्हां सूबनि में ॾिसो त किथे बि ईअं न थींदो आहे ज़्यादती ज़ुल्म जीअं सिंध में थिए थो। ऐं सिंध जा जेके नौजवान आहिनि अक्सर करे तव्हां ॾिसो हिते वेठा हूंदा, तव्हां उन्हनि खां पुछंदव त कंहिंखे वोट ॾींदा त उहे चवंदा पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आहियूं, पीपल्स पार्टी जा जियाल आहियूं। त पीपल्स पार्टी जे नौजवाननि सां, वोटरनि सां, जियालनि सां इहो तव्हां ज़ुल्म कयो था त तव्हां ॿियनि पार्टियुनि वारनि सां तव्हां छा कंदो? ही अवाम तव्हांजो आहे ऐं तव्हां पीपल्स पार्टी जा आहियो। गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे। हिते जेको VC वेठल आहे उहो पीपल्स पार्टी जो आहे ऐं जेको मिनिस्टर आहे एजुकेशन जो सरदार शाह पीपल्स पार्टी जो आहे। त पूरी सिंध हिन जी मां सम्झां थी पूरो सिंध जे जेके बि मिनिस्टर आहिनि, जेके बि उहे इन जा ज़िमेदार आहिनि। ऐं सभ खां पहिरियां बिलावल भुट्टो चेयरमैन पंहिंजी क़यादत खां पुछे त तव्हां इहो ज़ुल्म छो कयो आहे नौजवाननि सां? नौजवाननि खे उन्हनि जो हक़ु ॾिनो वञे। जिथे नौजवान ग़लति आहिनि त असांखे तव्हां साबित कयो। ईअं न थिए त इहे सॼा नौजवान सुभाणे बिलावल हाउस जे ॿाहिरियां वेही करे धरणो हणनि
या CM हाउस जे ॿाहिरियां धरणो हणनि। तव्हां इहो न सम्झो त असांजा नौजवान जेके आहिनि पुलिस खां, तव्हांजी धमकियुनि खां, तव्हांजे हेरासमेंट खां डिॼी वेंदा। नौजवान असांजा बहादुर आहिनि, दिलेर आहिनि। नौजवान हाणे न झुकण वारा अथव न रुकण वारा अथव। तव्हां हिननि खे रोके बि नथा सघो, न हिननि खे तव्हां झुकाए सघो था। नौजवान असांजा जेके आहिनि पंहिंजा हक़ वठणु ॼाणनि था ऐं हुननि में हाणे शहूर अची वियो आहे। उहे हाणे सुजाॻ थी चुका आहिनि ऐं जेके असांजा ॿाहिरि ॾिसनि था, असां उन्हनि खे बि मैसेज ॾियूं था त ख़ुदारा तव्हां बि ॿाहिरि निकिरो। अॼु हिननि नौजवाननि सां ज़ुल्म थियो आहे, ईअं न थिए त सुभाणे तव्हां सां बि ईअं थिए ऐं ॿिया तव्हांखे वेही करे घरनि में ॾिसनि। अगरि हिते असांखे हज़ारनि जी तादाद में असांजा नौजवान ॿाहिरि निकिरी अचनि हा त मां सम्झां थी त दुनिया जी काई बि ताक़त उन्हनि खे रोके न पई सघे उन ऑर्डर पास करण खां। जेको हिननि जा मुतालबा आहिनि त उन्हनि खे ग्रेस मार्क्स ॾेई पास कयो वञे। ऐं अगरि IB सम्झे थी त असांजूं ग़लतियूं न आहिनि त असां बि इन ॻाल्हि खे चऊं था ठीकु आहे IB जूं ग़लतियूं न आहिनि त असांजा हितां असां ॿियनि खे नथा वठी अचूं। जंहिं नौजवाननि टेस्टूं पास कयूं आहिनि असां उन्हनि खे विहारियूं था, IB वारा पंहिंजे प्रोफेसर्स खे विहारनि। पोइ ॾिसूं था त कंहिंजूं ग़लतियूं आहिनि, IB वारनि जूं ग़लतियूं आहिनि या असांजे नौजवाननि जूं ग़लतियूं आहिनि। त असां टेबल ते ॻाल्हियूं करण लाइ बि तयारु आहियूं। अगरि असां टेबल ते ॻाल्हियूं न कंदा त मजबूरन असां पंहिंजो एहतजाज पंहिंजो जारी रखंदासीं। अगरि एहतजाज जे थ्रू बि असांखे पंहिंजो इंसाफ़ नथो मिले नौजवाननि खे त असां कोर्ट जो दरवाज़ो खटकाईंदासीं, छो जो कोर्ट मां असांखे इंसाफ़ जी उमेदु आहे। सिंध गवर्नमेंट में इंसाफ़ जी उमेदु नथी नज़र अचे त असांखे कोर्ट मां इंसाफ़ जी उमेदु नज़र अचे थी। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे चवंदासीं त तव्हांखे असां रिक्वेस्ट कयूं था त असांजे सिंध जा नौजवान जेके डिग्रियूं खणी करे दर बदर थियनि था, कॾहिं किथे एहतजाज कनि था, कॾहिं किथे एहतजाज कनि था, त ख़ुदारा तव्हां इन्हनि नौजवाननि जो नोटिस वठो ऐं इन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो।